रहिजी विया। खेमे जे दरवाजे ते मुझे इमाम जे सामो दुश्मन चैनी पासे हलाऊं करे रहा हुया। रड़ियूं ताहूं कन पिया त ओ हुसैन हलिया विढ़ण जेला। ओ हुसैन पंहिंजे दुश्मनन सां विढ़ण जेला हलिया। इमाम हुसैन जे पोया औरतुन जा आवाज हुया, बच्चन जा आवाज हुया। पाक दामन औरतूं जिनजे घर में मलाइक बगैर इजाजत जे न ईंदा हुया। इमाम हुसैन अली मकाम आसमान ने कयो रोई थे तो मुझा मौला ए मुझा करीम रब छाज हुसैन अकेलो रह जी हुआ। छाज हुसैन जो बियो को साथी नाहे, छा हुसैन जो बियो को मददगार नाहे, छा हुसैन जी सार लहण वारो को कोने। चाखणी जो नजर विधन त मुझे इमाम जे अखियुनि जे आॾो वतुहा जो चेहरो अची वियो। मुझे लजपाल नबी फरमायो हुसैन दिलगीर न थी, हुसैन परेशान न थी, मुहम्मद मुस्तफा तुझी मदद जे लाइ हाज़िर आ। हेदे निहार तुझो बाबो अली तुझी मदद जे लाइ आयो आ। हुसैन हेदे निहार तुझो चाचो, तुझा भाइटिया, तुझा भाणज, तुझा सभई दोस्त तुझे इंतजार में आहिन। हे जन्नत जूं हूरूं तुझे लाइ रखियूं बीठियूं आहिन। हुसैन दिल जाए कर अल्लाह जे नाले ते सब्र कर, सब्र कजाऊं हुसैन जो इन्नल्लाह मअस्साबिरीन। अल्लाह सब्र करण वारन सां गॾु आहे। सुभान अल्लाह। बस या रसूल अल्लाह जे तव्हां मूंसां गॾु आयो त हुसैन हाणे खिलंदे खिलंदे सिर जो नज़रानो पेश करे ॾेखारी। हज़रत इमाम हुसैन मैदान करबला में आया। पंहिंजे साथियुनि खे त बचाइण जे लाइ पे विया, उन्हनि जी मदद करण जे लाइ पे विया, घोड़े ते विहारण जे लाइ पे विया। पर हाणे इमाम हुसैन अकेला मैदान करबला में आया। जीअं कुत्ता शिकार खे ॾिसी डोड़ंदा आहिनि, ईअं यज़ीदी कुत्ता मुझे इमाम हुसैन जे जिस्म जे मथां डोड़न था। को तलवार हणण लॻो, को तीर हणण लॻो, हत्ता के हज़रत इमाम आली मकाम जे जिस्म जो को अहिड़ो उज़वो न हुयो जंहिंते को ज़ख़म न रसियो हुजे। जॾहिं हेठि तशरीफ़ फरमा थिया, शिमिर जे सीने ते वेठो हिकिड़ो पलीत आयो जे हज़रत इमाम हुसैन जो सिर गर्दन खां धार कयो। उहो सरे अक़दस, उहा गिची मुबारक जंहिंते मुंहिंजा लजपाल नबी चुमियूं ॾींदा हुया। जे गिची मुबारक ते मुंहिंजे लजपाल नबीअ जा चप मुबारक पवंदा हुया। अड़े जे शइ खे मुझा लजपाल नबी हथ लाइन तो आ हथ लाइन वारी शे बरकतन वारी बजी वजे। मुझे लजपाल नबी हजरे अस्वद के चुम्मी दिनी त क़यामत ताईं वो हजरे अस्वद अल्लाह जो यमीनुल्लाह बनजी वियो, रब जो सजो हथ बनजी वियो। पर हे हुसैन जी गिची जेते हिकड़ो दफो न, ब दफा न, 10 दफा न, कई दफा मुझे महबूब चुम्मियूं दिनियूं। हाय कोई हथ उन्हनि के शर्म न आयो, हाय उहे हथ उन्हनि के हया न आयो त उहा मुस्तफा जी चुम्मण वारी जाह जे मथां तलवार फेरे रहा हुया। हज़रत इमाम आली मकाम जो सर मुबारक खणी विया। हज़रत इमाम आली मकाम जे जिस्म अथर जा कपड़ा लाथा विया, उन जे मथां घोड़ा डोड़ाया विया। अम्मा ज़ैनब साण रोंदी अचे चवे थी, ओ भाउ हुसैन पंहिंजे भाउ भेण के मयार न ॾिठा, तुंहिंजी भेण मजबूर आ। पोइ मुंहुं मदीने ॾे करे चवे थी, वाह मुहम्मदा, वाह मुहम्मदा, हाज़ा हुसैना।
ए मुझा महबूब मुस्तफा है ने नजर कजो अज हुसैन जो जिस्म कपड़न का आजो पिला जे हुसैन के तू कुल्हन ते सवार करे खणी घुमाईंदो हुए जे हुसैन के रांदियूं कराईंदो हुए जे हुसैन के तो चो तो यो मुंह माए मां इन माया अज तुझे नाले ते कुर्बान थी चुको आ उन इमाम सईदा ज़ैनब साण जा लफ्ज बुधी दुश्मनन जे अखियुनि में भी लुढ़क वही आया त हाय अल्लाह साहे छा करे वेठासी हजरत इमाम हुसैन इन हाल में भी जड़े नेज़े ते सिर सवार थियो आ त ज़बान ता अल्लाह जे कुरान जी तिलावत जारी आहे।